अस्सलाम वालेकुम नाज़रीन, पंहिंजे प्रोग्राम खेती सिरसेती सां जो मेज़बान कमाल लाशारी हाज़िर आहे। नाज़रीन, अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में हमेशह वांगुरु गुज़िरियल केतिरे अरसे खां वठी ही पहिरियों दफ़ो आहे जो कमंद जा आबादगार तक़रीबन पूरी सीज़न जेके आहिनि उहे ख़्वार ऐं परेशान आहिनि ऐं केतिरा ई भेरा केतिरनि ई प्रोग्रामनि में जेकॾहिं इन सीज़न में असां चऊं त वधि खां वधि जेकॾहिं पंहिंजा प्रोग्राम जेके आहिनि उहे कमंद जे मामले ते कराया आहिनि त उन में को वधाउ न थींदो, पर उन बावजूद बि असांजा प्रोग्राम ऐं सिंध हुकूमत जूं यकीन दहानियूं उन खां पोइ आबादगारनि जा एहतजाज बि उन मसइले खे कंहिं हिकु पासे करण में जेके आहिनि से कामयाबु न वञी सघिया आहिनि। हिन वक़्तु बि मिल मालिकनि जी मर्ज़ी मूजिबि कमंद जेका आहे उहा कटाई थिए पई, उहा मिलनि ताईं वञे पई, पर सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सिंध हुकूमत जेका आहे उहा वफ़ाक़ ते हिकु ख़त न लिखण वारो जेको जवाज़ आहे उहो ॼाणाए करे पंहिंजो सभु कुझु आजो करण में जेका असां पूरी आहे, न त को उन मामले खे कंहिं तरफ़ हल करायो वञे। आबादगार एहतजाज करे, रोड बंदि करे, धरणा हणी ऐं सभु कुझु करण खां पोइ बि हिन वक़्तु उहे जेके आहिनि से उहे पंहिंजी कमंद जी कटाई करे जेतिरी मर्ज़ी मिल मालिकनि जी आहे उहो ॾियण में जेके आहिनि से पूरा आहिनि, जीअं ॿियो को फ़सुलु जेको आहे सो हू काश्त करे सघनि ऐं कंहिं ॿिए फ़सुल जो जेको आहे सो तयारी करे सघनि ज़मीन। न सिर्फ़ु कमंद पर उन खां पोइ हिन वक़्तु कणिक जेका आहे सा उहा लाड़ जी पटी में बिल्कुलु तयारु आहे ऐं फ़सुलु जेको आहे सो उहो लाबारे जे वेझो आहे, पर हिन वक़्तु ताईं सिंध हुकूमत उन हवाले सां बि का अघु भराई न करे सघी आहे। ऐं इहो ई ॿुधो पियो वञे, इहा ई अघु भराई अॻकथी कई पई वञे त कणिक जा जेके आबादगार आहिनि उहे कमंद वांगुरु हिन दफ़े जेके आहिनि से उहे तमामु घणो बारदाणे जे हवाले सां परेशान थींदा। उन समेत कुझु ॿिया मामला जेके ज़रात सां लाड़ियल आहिनि उन्हनि ते डिस्कस कंदासीं। अॼु असां सां महिमान मौजूदु आहिनि सैयद महमूद नवाज़ शाह साहिबु ऐं साईं पाण आबादगार अॻवान बि आहिनि ऐं सिंध जे जेके ज़रई मसइला आहिनि, ज़रात सां लाड़ियल जेके मसइला आहिनि उन्हनि खे मुख़्तलिफ़ फ़ोरमनि ते बहितर नमूने सां पेश कंदा आहिनि ऐं सिंध आबादगार बोर्ड जा वाइस चेयरमैन आहिनि। अस्सलाम वालेकुम शाह साहिबु। वालेकुम अस्सलाम। शाह साहिबु, छा चवंदा, केतिरा ई भेरा कमंद जे हवाले सां अव्हांजा एहतजाज, असांजा प्रोग्राम, वफ़ाक़ पारां कैबिनेट में ॻाल्हियूं, सिंध हुकूमत पारां समूरा मामला, नतीजो सिफ़र छो थो अचे? साईं, नतीजो इन करे सिफ़र अचे थो, जीअं तव्हां पंहिंजे इंट्रो में चयो त मिल मालिकान पंहिंजी मर्ज़ी सां जेको आहे सो कमु कनि पिया। एक्चुअली मिल मालिकान पंहिंजी मर्ज़ी सां कमु इन करे कनि पिया छो त सरकार जेके विच में हिकिड़ो पूरो बिज़नेस जो इन्वायरमेंट खे ठीकु करे हलणो आहे, उन जेका सॼी वाग मिल मालिकान जे हथ में ॾेई छॾी आहे। इहो ईअं ई आहे त जीअं अगरि कंहिं शहर में कंहिं ॻोठ में अगरि का इजाज़त मिली वञे त जंहिंखे खपे सो चोरी करे, जंहिंखे खपे सो धाड़ो हणी, त पोइ उहो माण्हू त सभु शुरू थी वेंदा हलिया। जेके बि ॾोहारी हूंदा उनखे आख़िर रेगुलेट कंदो, उनखे केरु ॿधंदो कंदो केरु? अगरि हिते ई कमंद जे मामले में हिन वक़्तु जेको आहे वेधन थिए पियो, मुंहिंजे ख़्याल में पाकिस्तान जी ज़रात जी हिस्ट्री में 50-60 साल ताईं ईअं न थियो आहे जीअं हिन साल जेको आहे सो ॾींहं ॾिठे जो धाड़ो जीअं हणिजे कमंद जे ज़मीदारनि हारियुनि सां, उन हिसाब सां धाड़ो हयो पियो वञे। ॾिसो, 160 रुपया ॿी त ॻाल्हि खणी ठहियो, 182 रुपया सरकार जो निकितल नोटिफिकेशन आहे ऐं उहो को नोटिफिकेशन हिन साल क़ीमत न वधी आहे, इहो 4 सालनि खां 182 रुपया रेट हले पियो। कॉस्ट ऑफ प्रोडक्शन में वाध थी आहे हिकिड़ी ॻाल्हि। ॿिए नंबर ते ॻाल्हि इहा आहे त जॾहिं सरकार जो नोटिफिकेशन कढियो ऐं मिलूं जेके आहिनि से जेके अक्टूबर ऐं नवंबर में हलियूं से हलियूं आहिनि डिसंबर जी 15-16 खां पोइ, 15-16 खां पोइ हलियूं, 23-24 डिसंबर ते वरी बंदि थी वियूं। मक़सदु चवण जो इहो त जेका सक्रोस रिकवरी आहे उहा जेका 8.7 ऐं उन अराउंड हूंदी आहे उहा वधी 9 ऐं 10 थी, माना उहो बि फ़ाइदो उन खां पोइ निकितो। वरी जेको कोर्ट में केस थियो उन में जज साहब हिकिड़ी ऑफर ॾिनी त 160 रुपया जी क़बूल करियो त ठीकु आहे, जे न त पोइ इहो लिंबो में शयूं मिलूं बंदि आहिनि, चकर जे पोयां हलो बाबा 160 रुपया जेके बि 3-4 तंज़ीमुनि जा दोस्त ते मौजूदु हुआ कोर्ट में उन्हनि एग्री कयो। हाणे सितम ज़रीफ़ इहा आहे त न रुॻो 130 रुपया ॾिनो पियो वञे, 160 ते बि अमल दरामद कान्हे, पर काफ़ी जाइनि ते ज़मीदारनि खे अहिड़ो मजबूर ऐं परेशान कयो वियो आहे जो 95 ऐं 90 रुपए में बि कमंद जेको आहे सो खॼे पियो। हाणे इन सां वरी लाॻापियल तस्वीर मिलुनि वारनि जी ॾिसो, लाॻापियल तस्वीर मिल वारनि जी साईं इहा आहे त अॼु बि पंजाब में काफ़ी शुगर मिलूं अहिड़ियूं आहिनि ऐं सिंध में 3-4 शुगर मिलूं अहिड़ियूं आहिनि जेके 182 रुपया जेके आहिनि से ॾियण लाइ तयारु हुयूं, ॾिनऊं पे। वरी सरकार 172 सेट कया, जेको कोर्ट सेट कया उहे बि ॾिनऊं पे। हाणे जेको 160 सेट थियो आहे त उहो 160 रुपया बि जेको आहे सो ॾियनि पियूं ऐं उहे शुगर मिलूं ॾियनि पियूं जिन जी ट्रेडिशनली शुगर रिकवरी जेका आहे सा पंहिंजी लोअर सिंध खां घटि रही आहे। ॿी ॻाल्हि उहे नयूं शुगर मिलूं लॻल आहिनि, माण्हुनि खे बैंकुनि जा कर्ज़ा बि ॾियणा आहिनि, ॿिया बि ख़र्च खबाला करणा आहिनि, ठीकु आहे, जेके पुराणी शुगर मिलनि खे
न आहिनि करणा। हाणे असांखे ॻाल्हि सम्झ में कान थी अचे त यार हीअ हिकु त ज़मींदारनि को ठेको न खयो आहे त उन्हनि खे प्रॉफिटेबल कनि मिलुनि खे, पर उनखे प्रॉफिटेबल करण जे लाइ तव्हांखे बि यादि हूंदो, असांखे बि यादि हूंदो, अक्टूबर सेप्टेंबर में वफ़ाक़ सब्सिडी ॾिनी, सूबे सिंध जेको आहे सो अलॻि उन्हनि खे केक जे मथां अंग्रेज़ी में चवंदा आहिनि आइसिंग हणी ॾिनी, ऐं उन खां पोइ कोर्ट अञा बि 20 रुपया घटि करे छॾिया। खंड जी रिकवरी जेका असां वधी वई, खंड जो को रेट एतिरो कोन किरियो। हाणे मूंखे ॿुधायो इहे सभु शयूं तव्हां साम्हूं रखो त पोइ इहो सम्झ में कोन थो अचे त इहो विधन जेको आहे सो सरकार जेका आहे से छो को न को क़दम खणे पई। पंजाब जेकॾहिं पाण चऊं था, जेकॾहिं असां पासमा जी ॻाल्हि मञूं था घड़ी करण जे लाइ त आलमी मार्केट में खंड जी क़ीमत किरी आहे, उन सां गॾोगॾु खंड जो स्टॉक जेको आहे उहो तमामु घणो जेको आहे रहिजी वियो आहे। वफ़ाक़ उनखे वक़्तु सिर इजाज़त जेको हुनजो मौक़िफ़ आहे उनखे मञूं था। उन बावजूदि जेकॾहिं जीअं अव्हां चयो त पंजाब ऐं कुझु जेके पंजाब सां लाॻापियल जेको सिंध जो जेको एरिया आहे मथियों घोटकी वारो, उहे मिलूं आख़िर पंहिंजो नुक़सानु पाण छो थियूं कनि, ऐं हीअ जेके आहिनि से फ़ाइदे में हू नुक़सानु करे उहे 182 बि ॾियनि था, 170 बि ॾिनऊं, 160 बि ॾियनि था, आख़िर उहो नुक़सानु छो थो थिए? या पंजाब वारनि खे नुक़सानु कोन्हे को, या उते एतिरो स्टॉक कोन हुयो, या उहे आलमी मार्केट सां ॻंढियल कोन्हनि? न ॾिसो, हिकिड़ो त थोरी सूरत हाल पाण खे सिंध में सम्झणु खपे त पंजाब जे ज़मींदार अजीब सूरत हाल का सुठी कान्हे। सही, उते बि ईअं सूरत हाल आहे जीअं सिंध जूं के 2 टे शुगर मिलूं सिंध में आहिनि, तीअं तरीन साहब जूं शुगर मिलूं जेके पंजाब में आहिनि, उन सां लाॻापियल जेके ॿियूं वेझियूं शुगर मिलूं आहिनि, उहो सरकारी जेको आहे सो रेट जेको आहे सो अॼु जेको आहे सो ॾियनि पियूं। जेसि ताईं स्टॉक जी ॻाल्हि आहे, ॾिसो दुनिया में कई जायुनि ते शयूं स्टॉक्स जी पोज़ीशन जेका आहे सा इन्हनि शयुनि खे डिक्टेट न कंदी आहे। ऐं असां वटि जे तव्हां मूंखे ॿुधायो टमाटो हींअर 3 रुपया किलो बि ज़मींदार जेको आहे विकिणी कोन पियो सघे, छो त स्टॉक घणो आहे न, स्टॉक घणो आहे, विकामजे कोन पियो। जे खंड जो स्टॉक वधीक आहे त पोइ इहा अञा छो जेका आहे सा मूंखे खंड 50 रुपया 52 55 रुपया खां खंड जेका आहे सा 2 रुपया बराबरि घटी आहे वञा थो, पर ईअं न आहे त को खंड जेका आहे सा वञी पट पई आहे, को 15-20 रुपया जेका आहे सा पई आहे किलो खंड ते। साईं 5 रुपया जेकॾहिं घटि थियो आहे ऐं होॾां मण ते तव्हां 40 रुपया घटि करे छॾियो, 50 रुपया 60 रुपया घटि करे छॾियो, इहो त कोई ऐं तव्हांखे मिल वारनि जो पंहिंजो जेको मौक़िफ़ कोर्ट में पेश थियल आहे उहो तव्हांखे गोश गुज़ार करायां। मिल वारनि जो पंहिंजो चवणु इहो आहे जेको फ़ारूक नसीम साहब कोर्ट में चयो आहे, ऐं इहो मूं वज़ीर साहब जे साम्हूं वेही मिल वारनि खे ॻाल्हि चई हुई त तव्हीं चओ था त 80% खंड जी क़ीमत जेका थिए थी उहा क़ीमत 80% कमंद जी थिए थी। मतिलबु अगरि 100 किलो खंड मां अगरि 4.5 किलो खंड निकिरे थी, उन जी जेका बि क़ीमत आहे उन जो 80% जेको आहे सो कमंद जी क़ीमत बीहे थी। इहो हुननि जो पंहिंजो मौक़िफ़ आहे। इन में न मोलेसिस जी क़ीमत ऐड कई वई आहे, न ई जेका बिजली पैदा थी कई वञे कमंद मां उहा ऐड कई वई आहे। उहे इन्हनि जी ग्रेवी में आहिनि या उहे मुनाफ़े उहो कहिड़ी मद में वञे थो, या असांखे त हिसाब किताब सम्झ खां ॿाहिरि आहे। पर उन खे ॿाहिरि रखी बि तव्हां हींअर सिंपल कैलकुलेटर ते खंड जी क़ीमत खणो, उन मां जेका रिकवरी अॼु अचे पई, जेका पाण पंहिंजे वाता रिकवरी ॿुधाइनि पिया, ठीकु आहे, उहा कढो त अॼु बि जेका क़ीमत अचे थी कमंद जी सा 195 खां 205 रुपया डिपेंडिंग तव्हांजी शुगर जी रिकवरी केतिरी आहे, उहा अचे थी सिर्फ़ु कमंद मां जे तव्हां खंडु ठाहियो, जेको हिननि जो पंहिंजो मौक़िफ़ आहे। असांजो मौक़िफ़ कोन्हे इहो, असांजो मौक़िफ़ त इहो आहे त हिननि जूं रिकवरी वधीक आहिनि, हिननि जूं जेके कॉस्ट ॿुधाइनि था 80% खां, इहा बि हिननि जी ॻाल्हि दुरुस्त कान्हे। ऐं 3 नंबर ते असीं चऊं था ॿियूं जेके अलाइड शयूं निकिरनि थियूं उनजी कॉस्ट कैलकुलेशन थी कान्हे। त मतिलबु हिननि जी केतिरी बि ताईं ख़्वाहिशूं जेके से पूरियूं करियो, हिननि जा जेके बि हीला बहाना टेबल ते वेही तव्हां ॻाल्हायो, इन ई करे त असीं 4 ॾींहं जॾहिं कोर्ट चयो त तव्हां रेट फिक्स करियो, ऐं 4 ॾींहं जॾहिं ॻाल्हायोसीं वेठे सुबुह खां शाम ताईं वज़ीर साहब जी ऑफिस में, कहिड़ी वजह हुई जो 182 रुपया नोटिफिकेशन करियो? छो त आर्ग्यूमेंट कोन्हे को, त हीअं टेबल जे साम्हूं वेही ॻाल्हि करियो, जाइज़ ॻाल्हि करो, असीं नाजाइज़ डिमांड नथा करे सघूं, पोइ असीं सरकार सां डिमांड कंदासीं दादा जी हीअ जे नुक़सानु आहे त महिरबानी करे सरकार को विच में इन में ब्रिज जेको करे। पर जॾहिं अनाउंस थियो त पोइ तव्हां ॾिसो त कोर्ट में मञी विया, पाण लिखी ॾेई आया आहिनि, अञा नथो केन कमिश्नर साहब, वज़ीर साहब, वज़ीर आला साहब कंहिंखे बि जेको आहे सो मथां जूं जेका असां नथी वञे त यार कुझु त किथे त को इंसाफ़ कजे। ऐं इहो नुक़सानु जेको थनाव
कमंद जी जेका प्रोडक्शन सिर्फ़ु कमंद जी आहे उहा वैल्यू तक़रीबन 92 खां 95 अरब रुपए जो कमंद, सिर्फ़ु कमंद। कणिक में नुक़सानु थी वियो, वेट में लॉस थी वियो, उहो जुदा आहे जेको ज़मींदार खणी वियो, एक्स्ट्रा पाणी ॾिनई, ॿियो को फ़सुलु न पोखे सघो, उहो लॉस खे छॾे ॾियो, उन मां सम्झो त 30 खां 40 अरब रुपया हिन वक़्तु इहे मिल वारा जेके ज़मींदारनि जी रोज़ी मां खणी पंहिंजे खीसनि में विझी वेंदा, सिर्फ़ु इन ॻाल्हि जे करे छो त सरकार जेका आहे सा बिल्कुलु हुननि जी धुर बीठी आहे। शादाब, दुनिया में हूं खंड या कमंद रिकवरी कीअं हुननि जी प्राइसिंग कीअं हूंदी आहे, कीअं कहिड़ो फार्मूलो हूंदो आहे जेको असां वटि छा उन्हनि सां गॾियल कोन आहियूं, उते अहिड़े क़िस्म जा प्रॉब्लम थींदा आहिनि, उते बि ईअं स्टॉक जो कमंद जो वधी वञणु अहिड़े क़िस्म जो मसइला थींदा आहिनि, या उते का हिकिड़ो को रेशो या का थ्योरी का फिक्स आहे त अहिड़े तरीक़े सां मिल या आबादगारनि जो जेको मामिलो जेको आहे दुनिया में जिते घणी कमंद थिए थी? सही ॾिसो, दुनिया में तव्हां इहो ॾाढो सुठो सुवालु पुछियो त ॿिए पासे प्राइस सेटिंग जेका आहे सा शुगर केन जी कहिड़े अंदाज़ में थिए थी। ॾिसो, हिकिड़ो प्रिंसिपल आहे, उहो तव्हां हिंदुस्तान पाड़ेसरी मुल्क जे पंहिंजो उहो खणो, या तव्हां दुनिया जो डेवलप्ड वर्ल्ड खणो, मिसाल ऑस्ट्रेलिया जिते कमनि थिए थो, साउथ अफ्रीका जिते कमनि थिए थो, उन में बेसिकली हिकिड़ी ॻाल्हि खे इंश्योर कयो वियो आहे। उहा हिकिड़ी ॻाल्हि इंश्योर्ड इहा आहे त कहिड़ी तरीक़े सां ग्रोवर खे नुक़सानु न पहुचे। इहा हिकु शइ आहे जंहिंखां पहिरियों क़दम खयों थो पियो वञे। इन जो मतिलबु इहो कान्हे त तव्हां मिल वारनि खे नुक़सानु पहुचायो, आख़िर मिल वारनि खे सर्वाइव करिणो आहे, उन जा वरी अलॻि तौर तरीक़ा आहिनि जंहिंजे करे हू सर्वाइव कनि थियूं। अॼु तव्हां क्या हिंदुस्तान जो ॾिसो रेट ॿुधायां त 170 खां 195 रुपया हिन साल जो डिफरेंट स्टेट्स में उते कमंद जो रेट रहियो आहे। त लॉजिकली स्पीकिंग हुननि जी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन असां खां घणी घटि आहे। उते यूरिया जेका आहे 600 पाकिस्तानी रुपयनि जे हिसाब सां विकामजे थी, उते DAP पाकिस्तानी रुपयनि जे हिसाब सां उते 1600-1700 जी विकामजे थी। बिजली काफ़ी स्टेट्स में तक़रीबन जेका आहे सा हाउस पावर जे हिसाब सां 25 हाउस पावर जी मोटर आहे त 25 रुपया या 40-50 रुपया पर हाउस पावर वरिता, हिन मां तक़रीबन फ्री आहे। घणी ॿियूं सहूलियतूं हूंदे बि इहो रेट रखियो वियो आहे। त बेसिक स्टार्टिंग पॉइंट जेको सभिनी पासे तव्हां वेंदव त इहो ई आहे। पर तव्हां हींअर हिंदुस्तान में ॾिसो त 50,000 माण्हू जिन मुंबई में मार्च करणु शुरू कयो आहे, जेके एहतिजाज कनि पिया। असांखे त हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे त हिकु तरफ़ एॾियूं मराहतूं, ॿिए तरफ़ जेका हिंदुस्तान जी हिन वक़्त जी बजट आई आहे उनजी जीअं हिकिड़ी पहिरियों 2-3 सिटूं लाइनूं या मेजर जेके अगरि फ्लैश बैक्स हुआ उहे नंबर, उन में नंबर 1, 2 या 3 ते ज़रात जो हो। ज़रात खे एतिरी घणी हुननि जेका आहे सा सब्सिडी ॾिनी आहे। त मूंखां पुछंदव तव्हांखे ॿुधाईंदुसि त कहिड़े क़िस्म जूं बजट में हुननि मराहत जेके आहिनि से इट्स एक्चुअली मोर देन सब्सिडीज़ जेके हुननि ज़रात लाइ अनाउंस कनि। तंहिं हूंदे बि माण्हू जेके आहिनि से ॾिसो ॿाहिरि निकिता आहिनि। छो निकिता आहिनि? उहे इन करे निकिता आहिनि जो हू इहो पिया ॿुधाइनि सरकार खे त इहे सभु मराहतूं हूंदे बि असांजो जेको शोबो आहे सो टफ आहे, असांखे अञा वधीक मराहतूं ॾियो त असीं जेको आहे सो सर्वाइव करे सघूं। सो इहो हिकिड़ो तव्हां जेको पुछी त कीअं ॿिए पासे सेटिंग थिए थी प्राइस ऐं कीअं थो कमु हले, ॾिसो दुनिया में त इहो तरीक़ो। हाणे तव्हां स्टॉक जी जेका पहिरीं ॻाल्हि कई, हिंदुस्तान दुनिया जो लार्जेस्ट शुगर कंज्यूमर आहे, लार्जेस्ट स्टॉक कीपर आहे शयुनि जो। ऐं आउं मीटिंगुनि में बि चवंदो आहियां, चवंदो आहियां मूंखे हिकिड़ो साल ॿुधायो जो हिंदुस्तान में चयो वञे त हेतिरो मूं वटि स्टॉक पियो आहे, फलाण पियो आहे, इन करे आउं ज़मींदार खे पैसा बि कोन ॾींदुसि, इन करे मिल बि स्टार्ट कोन कंदुसि, ऐं इन करे पंहिंजी मनमर्ज़ी कटौती बि कंदुसि। मुंहिंजो हिकिड़ो असांखे मिसाल किथे हो त ॾियो, भला असीं चरिया आहियूं, असांजी ॻाल्हि नथी सम्झ में अचे, सम्झायो असांखे त असां कहिड़ी ॻाल्हि पिया करियूं, का अरबी पिया ॻाल्हायूं, का अंग्रेज़ी पिया ॻाल्हायूं, त असांखे तव्हांखे नथी सम्झ में अचे, असांखे सम्झायो उहा ॻाल्हि। सियासी सवाल थी वेंदो, पर ज़ाहिर आहे तव्हां बि मुख़्तलिफ़ फ़ोरमनि ते मुख़्तलिफ़ जेके गॾिजाणियूं थियनि थियूं त मुमकिन आहे त उन जेको जवाबु सिंध में उहो साॻी ज़्यादती जेकॾहिं आबादगार सां थिए थी त उन ते सिंध हुकूमत वफ़ाक़ मथां को इल्ज़ाम लॻाए थी, वफ़ाक़ मथां का शइ करे थी, हिन जो को हल कढण जे बजाए धुर थी बीह रहे थी। ऐं उहा ई ॻाल्हि जेकॾहिं असां खां 4 आना अञा जेकॾहिं टको पैसो बहितर आहे पंजाब में, त उते पीपल्स पार्टी जेका आहे सा उहा चवे थी त जेको आहे सो पंजाब जे आबादगार सां ज़्यादती आहे, पंजाब जे ज़मींदार सां हारी सां ज़्यादती आहे, ऐं उन सां जेको आहे सो पंजाब हुकूमत का पंहिंजी जेका सब्सिडी या को मराहत ॾे। सिंध में उहो साॻियूं शयूं उन खां वधीक ख़तरनाक सूरत हाल जेका आहे उहा बीठी आहे, उनखे छॾे करे ऐं ॿिए सूबे ते जेको आहे हिकिड़ी थिए थी, त उहा छा था सम्झो त इहो सिर्फ़ु बयानबाज़ी ताईं आहे, सिर्फ़ु अहिड़ी शयूं संजीदगी असांखे नज़र त कोन थी अचे त का ज़रात सां
या हिन एॾे वॾे शोबे सां जंहिंसां एॾे वॾे क़िस्म जा माण्हू जेके सलाड़ियल आहिनि जेका सूरत हाल ख़तरनाक थी वेंदी उन तरफ़ संजीदगी त कुझु बि कोन्हे का सवाइ बयानबाज़ी जे साॻी सूरत हाल हिते आहे त उते अखियूं ॿुटियल आहिनि ऐं जेकॾहिं हुन पासे असां खां क़दुरे का बहितर सूरत हाल आहे त उन ते क्रिटिसाइज़ कयो थो वञे। हा ॾिसो हिकु त आहे ॻाल्हि सियासत जी मुंहिंजे ख़्याल में जेके माण्हू सियासत कनि था उनखे सियासत ज़रूरु करणु खपे ऐं हुननि जो जेको आहे सो इहो कमु आहे सियासत करणु पर अजीब ॻाल्हि इहो आहे त केरु उन्हनि खे आइनूं ॾेखारण लाइ बि तयारु कोन्हे को तयारु तईं बि कुझु शीशे में त ॾिसो त माण्हू पाण कीअं थो जेको आहे सो पंहिंजो घरु ॾिसो हू सिंधीअ में चवंदा आहिनि न में चए तूं पुछ कारी सो इहो कमु जेको आहे सो उहो उन में तव्हां इन ॻाल्हि खे आउं एक्नॉलेज कंदो आहियां हर जाइ ते ज़मीदारनि खे चवंदो आहियां ॾिसो आख़िर वोटर असीं आहियूं आईन ॾेखारण वारा असीं आहियूं ठीकु आहे जॾहिं असां उन्हनि खे आइनूं नथा ॾेखारियूं त हू जेको आहे सो इन शइ जो फ़ाइदो पिया वठनि ऐं इन बरबला नेशनल फोरम्स ते ऐं पंहिंजो तव्हांजे प्रोविंशियल फोरम्स ते खुले आम जेको आहे सो चवनि पिया पर असां मां केर बि कोन्हे जेको असां पंहिंजो आइसोलेटेड तव्हांजी महिरबानी आहे मीडिया ख़ासि सिंधी मीडिया इन ॻाल्हि खे बाक़ी खणे थी बाक़ी असां वटि त केरु वोट वठणु अचे थो असीं त हुन खां पुछूं कोन था यार पोयां 5 साल तव्हां ज़राअत सां कहिड़े क़िस्म जो जेको आहे सो कयो ऐं आउं तव्हांखे ॿुधायां हिंदुस्तान हिन साल बजट में एतिरो छो इम्पोर्टेंस ॾिनो आहे एग्रीकल्चर खे छा हिंदुस्तान जी मईशत एग्रीकल्चर ते डिपेंडेंट आहे छा न प्रिसाइसली इन लाइ उन्हनि ॾिनो आहे छो त बीजेपी खे पहिरीं हिकिड़ो पास्ट में ख़राबु एक्सपीरियंस थी चुको आहे बीजेपी जी जॾहिं पोयां गवर्नमेंट हुई कांग्रेस जी सरकार खां पहिरीं त हिंदुस्तान तमामु घणी तरक़ी कई दुनिया में चाइना खां पोइ उहो मुल्क हो जंहिंजो GDP पर कैपिटा वधियो पिए माण्हू अमेरिका मां वधियो आया पिए इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी कैलकटा इन जा हब्स ठही विया हिननि चयो यार हिंदुस्तान अहिड़ी तरक़ी कई आहे इलेक्शन जो टाइम आहे असीं नारो कहिड़ो हणूं त हुननि चयोसीं नारो हणूं पाण इंडिया शाइनिंग माना इंडिया चमके पियो पर थियो छा त हिंदुस्तान में बीजेपी इलेक्शन हारिजी वियो उन खां पोइ 2 दफ़ा कांग्रेस जेका असां इलेक्शन खटी आहे वट वॉज द रीज़न ऐं उन्हनि रियलाइज़ कयो त यार इहो ॿारहाड़ी जो माण्हू जेका शहरनि में तरक़ी थी पए हुननि खे विसरी वियासीं असां हुननि खे तवजो कान ॾिनी जॾहिं इलेक्शन आई त हुननि असांखे वोट कोन ॾिनूं ऐं तव्हां हिन साल ॾिसो त हुननि चयो भई वरी न को वेधन थी वञे हलियो वरी न को ॻाल्हि थी वञे त हिन दफ़ा खां वठी हींअर खां ई वठी जेको आहे ज़राअत खे रूरल इकॉनमी खे ऐं उनखे तमामु घणो माइन्यूटली फोकस कनि पिया त तव्हांजे जेके सुवाल जो जवाबु इहो आहे त छो त असांजी इहा सुस्ती आहे जो केरु आइनूं ॾेखारे त हू बरबला जेको आहे सो हिकिड़ो माण्हू जेके असांजा दोस्त आहिनि असांजा अॻवान आहिनि उहे ॻाल्हि कंदा था वञनि केरु चैलेंज करण लाइ एक्चुअली को तयारु कोन्हे बसि जेका उतां जी अवाम आहे जेको उतां जो वोटर आहे उहो घणो अवेयर आहे बनिस्बत असांजे या त असां इहो था कयूं त असां कंहिं नंढड़ी शइ ते जेको आहे सो असां पंहिंजी जेको नेशनल इंट्रस्ट आहे या जेका हिकिड़ी असांजी क़ौमी जेका सोच हुजणु खपे इज्तमाही सोच हुजणु खपे उहा असां सौदो करे था वियूं पंहिंजे कंहिं नंढड़ी कंहिं मक़सद जे लाइ ब्रेक जो वक़्तु आहे वापसि अची पाणी कणिक ऐं उन सां गॾु बजट जो ज़िक्र कयो आहे मां त बजट में केतिरी आख़िरी बजट जेका 10 साल जी जेका पीपल्स पार्टी बजट ॾींदी उन में गुज़िरियल जी भेट में केतिरी बहितरी थींदी अंगनि अखरनि में प्रैक्टिकली केतिरी थींदी उन ते डिस्कस कयूं था नाज़रीन ब्रेक जो वक़्तु आहे वापसि अची ऐं मुख़्तलिफ़ 2-3 जेके शयूं आहिनि कमंद खां अलावा कणिक छो त हाणे तयारु आहे उन सां गॾोगॾु बजट अचे पई पाणी जी खोट आहे हिननि ते डिस्कस कयूं था वठूं था नंढड़ी ब्रेक ॿीहर भलीकार नाज़रीन शाह साहिबु कमंद खे जेकॾहिं छो त जेकॾहिं पाण ॻाल्हि ॿोल कयूं त कमंद ते ई पूरो कलाकु जेको आहे उहो थी वेंदो ऐं एतिरा मसइला आहिनि नंढे नंढे शयूं जेके आहिनि थोरे जो हिकिड़ी जेको ख़्यालु जेको हिकिड़ो ॿुधो पियो वञे त नंढो जेको ज़मीनदार आहे उहो 90 ते बि जीअं मां ज़िक्र कयो उन खां घटि ते बि जेको आहे सो ॾिए पियो किथे किथे इहा हिकिड़ी सोच आहे केतिरे क़दुरु सची आहे त जेको वॾो ज़मीनदार आहे जेको वॾो अकाउंट होल्डर आहे उनखे अहिड़े क़िस्म जी का ॻणती कोन्हे का छो त उहो मुमकिन आहे त किथे न किथे कंपनसेट थी वेंदो ऐं उहो एॾो एहतजाज कोन पियो करे हू उन जेको नंढो ज़मीनदार आहे उनखे का मिल जी जेका पर्ची मिले थी मिल जो नालो लिखियलु कोन्हे को उन ते ॿी सिर्फ़ु कटौती लिखियलु आहे उन ते को अघु लिखियलु कोन्हे को लेकिन उहो थर्ड माण्हू खां जेको आहे पैसा वठी पंहिंजो 60 ते 70 ते 90 ताईं पंहिंजो कमु लाहे थो छॾे उनखे को पोयों बेनिफिट जेको आहे उहो छो त हाणे अॼुकल्ह वरी मिल जा जेके माण्हू अची विया आहिनि उहे मिल जा ई पंहिंजा माण्हू अची विया आहिनि जेके ब्रोकर जेके आहिनि उहे उहो फ़ाइदो बि जेको आहे सो उॾां हलियो वेंदो वॾो ज़मीनदार जेको आहे किथे न किथे वरी कंपनसेट थी वेंदो हिकु पंहिंजी जॻह ते मुख़्तसिरनि जो जवाबु ॾिजो त वरी पाण कणिक ऐं बाक़ी ॿियनि शयुनि तां हलूं तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु इहा प्रिंसिपली दुरुस्त आहे
त हिन वक़्तु वधीक इफेक्ट जेको आहे सो उहो नंढे ज़मींदार खे थिए पियो, कैश कोड ऐं द इंडेंट न ॾियणु, त इंडेंट ताईं वियो, अदा महमूद नवाज़ शाह हुआ, तूं नंढो ज़मीन, इंडेंट कान्हे का, बाबा रश लॻी पई, हीअ बि आयो कमाल साहिबु, अदा कमाल साहिबु तोखे हिकिड़ी इंडेंट जेका आहे असीं ॾियूं था। हाणे तव्हां कमांड जॾहिं ॾिनूं त तव्हांखे भले खणी ओॾी महिल पर्ची 130 जी कटिजे, पर 160 रुपया छो त कोर्ट में एग्रीड आहे, त असांखे उमेदु आहे, मिसाल मूंखे 130 जी मिले पिया त मूंखे उमेदु आहे त आउं कोर्ट में कंटेम्प्ट कंदुसि त मुंहिंजी पर्चियूं मूं वटि हूंदियूं, मूंखे 160 रुपया मिलंदा। ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, जिन कैश कोड ते ऐं जेके मिडल मैन ऐं ब्रोकरनि जे थ्रू जिन 90-95 रुपया वठी ऐं काफ़ी वॾा ज़मीनदार आहिनि जिन खां लिखी वठी छॾियो अथनि त तव्हांखे असीं फाइनल पेमेंट जेका असां करियूं पिया, हालांकि इहा गैर क़ानूनी आहे, तव्हांजे नाज़रीन खे ॿुधाईंदो हलां, खणी लिखी वरिता अथनि, पर हुननि जो तव्हांजो राइट आहे जो तव्हां कोर्ट में अञा बि 160 रुपए जी गुज़ारिश जेका आहे करे सघो था अगरि चाहियो त। अगरि असांखे चवंदो असीं कंटेम्प्ट करियूं पिया त असीं बिल्कुलु तव्हांजा केसिस खणंदासीं, पर इहा बि ॻाल्हि तव्हांजी ठीकु आहे, छो त उहे कैश कोड्स में ॾियनि पिया ऐं ब्रोकर्स जे थ्रू, त हुननि जो राइट जेको आहे सो कोन थींदो, ऐं जेको ग्रोवर डायरेक्ट मिल में ॾिए पियो सो ज़ाहिर सी ॻाल्हि आहे उहो मीडियम ऐं लार्ज स्केल ग्रोवर आहे, उहो उनखे मिलियो थो वञे त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे सुभाणे 160 ते क्लेम लॻी सघंदो, त इहा ॻाल्हि तव्हांजी बिल्कुलु प्रिंसिपली ठीकु आहे। शायदि उन खां पोइ हाणे जेकॾहिं अचूं त कणिक जेका तक़रीबन हाणे लाड़ वारे पासे या त लाबारो थियण वारो हूंदो या कुझु टाइम में जेको आहे थींदो, हिन वक़्तु ताईं उन हवाले सां बि जेके ख़दशा आहिनि, जेकॾहिं ॻाल्हि कई वञे स्टॉक जी, त वरी बि कणिक वारो स्टॉक असांखे नज़र अचे पियो त उहो बि काफ़ी जेकॾहिं मौजूदु आहे। हिन महिल ताईं सिंध हुकूमत का गॾिजाणी नज़र न आई, मुमकिन आहे को पेपर वर्क या कहिड़े अहिड़े क़िस्म जूं शयूं हूंदियूं, पर मीडिया ते इहा शइ न पहुती आहे त हू छा करणु वञी रहिया आहिनि, अघु छा थी रहियो आहे, केतिरो वधाए रहिया आहिनि, न वधाए रहिया आहिनि, त सेंटर या जेको टारगेट आहे ख़रीदारी जो उहो केतिरो करे रहिया आहिनि। सो लॻे पियो त कणिक जेका सरप्लस आहे या जंहिं वटि वधीक आहे उहो ईअं ई वरी ओपन मार्केट में जेका सूरत हाल कमंद जी थी आहे ईअं हिकु दफ़ो ॿीहर थींदी, छा पिया सम्झो? ऐं तव्हांजो थोरो वक़्तु खणंदसि हिन ॻाल्हि खे ॾिसो सम्झण ऐं सम्झाइण जे लाइ। हीअ जेको कणिक ऐं अटे जी जेका मईशत आहे न पंहिंजी सिंध में, उनखे सची ॻाल्हि पुछो दिलि बि सड़े पियो, पर हथ सां वठी तबाह पियो कयो वञे। कीअं? ऐं ज़मींदारनि जे इशू खां पहिरीं तव्हांखे आउं ॿुधायां त अॼु तव्हां ॿारहाड़ी में वेंदव तव्हांखे मोस्टली फ्लोर मिल्स बंदि ॾिसण में ईंदो। मूंखे ॿुधायो, ज़मींदार त छुटो, भला इहे सभु धंधे धाड़ियुनि वारा माण्हू फ्लोर मिल बंदि करे छो वेठा आहिनि? अटो पंजाब मां अचे पियो, विकामजे पियो, हुते बि जहिड़ी बिजली आहे तहिड़ी हिते बि बिजली आहे, पोइ ईअं कीअं मुमकिन आहे जो हुते अटो जेको आहे सो सस्तो आहे ऐं असां वटि अटो जेको आहे सो मिल वारा हलाए कोन पिया सघनि? ॾिसो, इहा कंहिंजे सोचण जो लम्हे फ़िक्री आहे त उहो थोरी देरि सोचे तई जेका मईशत में, अगरि मिसाल हिकिड़ी मिल हले थी, हिकिड़े सेठ जो फ़ाइदो पंहिंजी जाइ ते आहे, जाइज़ फ़ाइदो वठणु हुनजो हक़ बि आहे, पर उन सां गॾु घटि में घटि 50-100 माण्हू हूंदा जेके कमु कंदा हूंदा, उन सां गॾु गाॾियूं हूंदियूं जेके पहुचाईंदियूं, को मैकेनिक कमु कंदो, मतिलबु हिकिड़ी पूरी मईशत आहे हिकिड़ी मिल जे चारो तरफ़ जेका कमु थी करे। हिकु त उनखे हथ सां तबाह कयो पियो वञे, इन करे तबाह कयो पियो वञे त जेको तव्हांजो कणिक जो इशू रेट आहे जंहिंसां तव्हां मिल वारनि खे इन्हनि खे ॾियो था, जेका असीं ॻाल्हि ॿुधूं था, त हिकिड़ो उहो हायर आहे। हाणे जॾहिं मार्केट में प्रिवेलिंग रेट खां तव्हां हायर रेट में विकिणंदव ऐं उन खां मथां पंहिंजा शौक़नि जा पैसा बि उन सां गॾु लॻाईंदव, त मूंखे ॿुधायो तव्हांजी कणिक जो स्टॉक त विकामबो कोन, या त हिकिड़ी सिधी सी ॻाल्हि आहे, हिकु त इन ई तरफ़ का सोच कोन्हे त स्टॉक कीअं विकामबो? ॾिसो, अटो आहे पाकिस्तान में छो कोन पियो विकामजे? कहिड़ी शइ जेका ताईं छाजे लाइ कान थी विकामजी सघे? ॿी ॻाल्हि इहा, अॼु पाकिस्तान पिने पियो IMF में, अमेरिका में फॉरेन एक्सचेंज लाइ, उते उहो मुफ़्त जो पैसो थो मिले छा? उन में तव्हांखे घणी शयूं लिखी ॾियणियूं पवनि थियूं, तंहिं मथां व्याज भरियो था डॉलरनि में, तॾहिं तव्हांखे जेको आहे सो फॉरेन कर्ज़ु मिले थो। अॼु तव्हां उहे साॻी पैसा एज़ अ सब्सिडी ॾेई, अगरि चओ था इंटरनेशनल बाज़ार में सस्ती आहे, त उहो तव्हां एक्सपोर्ट करे छॾियो, तव्हांखे नाणो जेको आहे सो फॉरेन एक्सचेंज जेका तव्हांखे मिली वेंदी। सम्झो त तव्हां इहो खणी भला व्याज जेको ॿिए पासे भरियो पिया, उन सां तव्हां पंहिंजी मईशत खे केतिरो सहारो ॾिनो ऐं तव्हां केतिरो मथे खणी वियो आहे मईशत खे। त इहा त हिकिड़ी तव्हांजी सोच जी ॻाल्हि आहे न, त स्पेंड करण में केतिरा ताईं जेको आयो सो अकुल वारा आहियो, बेवकूफ़ आहियो, ताईं सोचो पिया या कोन पिया सोचो, हिकिड़ी ॻाल्हि इहा। हाणे चऊं था कणिक वारी ॻाल्हि ते जेको ज़मींदारनि लाइ ॾिसो अहम इशू आहे, असां हमेशह इहा ॻाल्हि कंदा आहियूं त ॾिसो, मार्च जो महीनो न आहे महीनो जो तव्हां वेही ऐं सोचियो त कणिक जेका लहंदी उनजो छा थींदो। फेबररी जी हिकिड़ी साईं कमाल साहिबु ॻाल्हि पंहिंजे ज़हन में लिखी छॾिजो, फेबररी जी 5वीं खां पोइ पाण वटि लाबारा शुरू थी वेंदा आहिनि। इन जो मतिलबु इहो कोन्हे त ज़िलनि जा लाबारा, मतिलबु पहिरियों लाबारो असां वटि फेबररी 5वीं 6वीं खां पोइ किथे न किथे
ज़रूरु लाभारो शुरू थियो थो वञे। मार्च जी 15 खां 20 खां पोइ आम लाभारा थियो था वञनि ऐं पोइ जीअं वक़्तु गुज़रे थो साईं पीक ते लाभारा आफ्टर 2025 मार्च सां पीक ते लाभारा हूंदा आहिनि टिल एंड ऑफ अप्रैल अर्ली मे और समथिंग। हाणे उनजी हिन वक़्तु ज़रूरत इहा आहे त सरकार वेही इहो सोचे सभिनी खां पहिरीं ॻाल्हि प्रोक्योरमेंट टारगेट। नंबर 2 अनाउंस करे पब्लिकली ट्रांसपेरेंटली अनाउंस करे। ईअं न थिए महमूद नवाज़ खे वधीक फ़ाइदो पहुची वञे कमाल साहब खे ख़बर ई न पए। ट्रांसपेरेंटली अनाउंस करे, कंहिं रोकियो आहे ट्रांसपेरेंटली अनाउंस करण खां। नंबर 3 उहे जेके बारदाना जेके बि तव्हांजी शयूं आहिनि से तव्हां जेके दुकान खोलियो शॉप्स खोलियो पेटियूं खोलियो उन में तव्हां मूव करियो। अगरि न कंदो ॾिसो त तव्हां ॿिनि क़िस्मनि जा नुक़सान थियनि था। मार्केट में सरकार जी ख़रीदारी जी ख़बर अचे थी न त मार्केट स्टेबिलाइज़ थिए थी। पोइ अगरि मूंखे खणी बाज़ारूं न मिले पर बाज़ार में बि जे कणिक विकिणंदसि त मूंखे 2-3 रुपया बचंदा। पर जे बाज़ार में इंप्रेशन वञे था कणिक महीनू ख़रीदी कान कंदी, सरकार खे महीनू ख़रीदी कान्हे करणी त आउं चवंदुसि यार कमाल केॾांहुं वेंदो। इहा 1100 जी कणिक आहे न सुभाणे 900 में जेको आहे सो मूंखे ॾेई वेंदो केॾांहुं वेंदो। महीनू रखंदो या रखंदो किथे, पैसनि जी ज़रूरत अथसि। ठीकु आहे, इहा हिकु मार्केट में तमामु घणो सेंटिमेंट हूंदो आहे जेको काउंट थींदो आहे त उहो सेंटिमेंट छो कोन पई सरकार ॾे। पंजाब जी सरकार तव्हां हिकु दफ़ा न मूं 10 दफ़ा इहा ॻाल्हि अनाउंसमेंट ॿुधी हूंदी जितना वाफ़िर मिक़दार में गंदुम हो बि उहो ख़रीद जाएगी। छा ख़रीद कंदा आहिनि छा? इहो हिकिड़ो मार्केट में सेंटिमेंट ॾियणो आहे। असां न वरिता हुआ त असीं वठी ईंदा हुआसीं, असीं वठंदासीं त पोइ असांखां ईंदो वठण लाइ त पोइ सरकार जा वरी मसइला ॿिया थी वेंदा हुआ। पोइ इन करे मार्केट तव्हांजी तेज़ हले थी। इहे सभु ॻाल्हियूं आहिनि जेके ॾिसो अगेन मिसिंग आहिनि। ऐं इहा ॻाल्हि वरी तव्हां अहिड़ो माहौल ठाहियो पिया छाकाणि अहिड़े क़िस्म जी प्लैनिंग आहे अॻु जी वल्लाह आलम जंहिंमें तव्हां इहो चाहियो पिया त भले कणिक जी क़ीमत किरे त वरी सेठियूं जेके आहिनि से वठनि, वरी बैंकुनि मां कर्ज़ खणी उहे कणिक वठनि ऐं पोइ वरी सरकार ख़रीदारी शुरू करे महीने खां पोइ ज़मींदारनि ते थोरो बि करे पर एक्चुअल में उहा कणिक के ॿिया माण्हू विचिया हुजनि जंहिंजी वरितल हुजे ऐं उन्हनि खे ॾिसो बेनिफिट ॾिनो वञे। मूंखे ख़बर कोन्हे ऐं ग़लति बयानी करणु मुनासिबु अगेन वरी इन ई मामले में वरी हिकिड़ी सियासी जेका शइ शुमार थिए पई। इहे ॻाल्हियूं हलनि पियूं छो त हीअ पीक टाइम आहे अॻियां इलेक्शन जेका आहे सा उहा थिए पई। ज़ाहिर आहे त जेकॾहिं स्टॉक मौजूदु आहे ऐं साॻी क़ीमत जेकॾहिं कणिक जी रखी वञे थी मार्केट में पोखी जेका टारगेट आहे उहो वधीक ऐं जेको क्रॉप आहे बम्पर जेकॾहिं लहे थो ऐं यकीनन सुठो फ़सुलु थियो आहे उहो लहे थो त वरी सूरत हाल जेका आहे सा उहा साॻी थींदी। ऐं बारदाणे ते पोइ जेको फ़र्क़ु अचे थो मण जे हिसाब सां उहो तमामु घणो ईंदो ऐं तमामु घणो माण्हू जेके पॉलिटिकली त साउंड हूंदा पॉलिटिकली कंहिं चङी जॻह ते हूंदा भली उन्हनि खे जेका आहे सा बनी जो ॿारो बि न हुजे पर उहे माण्हू जेके आहिनि उहे बारदाणे ताईं पंहिंजी जेका आहे सा पहुच या असेस रखंदा उहे माण्हू जेके आहिनि से इलेक्शन जो ख़र्चु जेको आहे सो इहो निकिरंदो। अहिड़े क़िस्म जी जेका आहे सा वायुमंडल अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं जेके हलनि पियूं छो त घणो मार्जिन हूंदो ऐं उनजे करे तमामु काफ़ी प्रेशर हूंदो फूड इंस्पेक्टरनि ते मथे जेके ज़िले सतह जा ऑफिसर आहिनि इवन सेक्रेटरी ताईं जेके आहिनि से सो अहिड़े क़िस्म जा पोइ पॉलिटिकल इन्वॉल्वमेंट जेका आहे तमामु घणी थींदी। एहतजाज कमंद जे एहतजाज खां वधीक ॿियो केतिरो एहतजाज थींदो। एहतजाज जी हाणे ॼण त कंहिं ख़ासि तौर ते आबादगार जे एहतजाज जी सम्झो था त कोई हिते ॼण का अहमियत उन्हनि जी कोन्हे का चवंदा एहतजाज 2-4 थींदा को मसइलो कोन्हे को पर जेकॾहिं 1000 बोरियूं कंहिं अहिड़े माण्हू खे मिली विया त उहो असांजो जेको तालको आहे उहो असांजो जेको आहे उहो थोरो सेव थी वेंदो। सो अहिड़ी जेका रविश आहे नथो लॻे त ईअं थींदो। हाँ साईं बिल्कुलु असांखे इन ई क़िस्म शक ताईं एहतजाज जी ॻाल्हि पिया करियो। सिंध आबादगार बोर्ड एहतजाज कयो जेको कंबर शहदाद कोट में सिंध आबादगार बोर्ड वारनि गंबट में 7 खां 8 ॾींहं ताईं नेशनल हाईवे बंदि हो। उन्हनि उते ज़मींदारनि खे जस आहे जेके उते वेठा रहिया। मूंखे ॿुधायो उते का जूं मथां लंघे त भला इन इहा ई ॻाल्हि ॿुधी गैर क़ानूनी कमु पिया करियो तव्हां नेशनल हाईवे कयो आहे बाय द वे एंटी टेररिज्म जे अगेंस्ट केस थिए थो कंहिं इहो रियलाइज़ न कयो। 8 ॾींहं त सरकार इन ॻाल्हि में त कोन्हे मतिलबु प्रॉब्लम ई कोन्हे तव्हांखे एहतजाज करिणो आहे एहतजाज करियो। वधि में त अगरि तव्हां कोशिशि कई सीएम माउथ वटि तव्हांखे लठियूं ठोके ॿधी बंदि करे 2 ॾींहं ख़बर 15 ॾींहं कयो बसि हेॾे न अचो। बाक़ी होॾां जेके आहिनि मारे छॾियो ॿाराड़ी खे बंदि करे छॾियो। ॿाराड़ी तकलीफ़ में आहे अञा ॿाराड़ी भले तकलीफ़ में हुजे केरु पुछण वारी का पाछण वारी जेका आहे असां एहतजाज कयो पूरा मुंहिंजे ख़्याल में 13-14 ज़िला सॼो ॾींहुं जेको आहे सो बंदि रहिया ऐं सभु ॻाल्हि कंहिं पुछियो कोन त यार तई भला ग़लति बि छो त निकिता तव्हांजो दिमाग़ आउट थी वियो आहे छा थी वियो अथव कुझु न कनि यकीन ध्यानी कराइनि ओतिरो टाइम कोन्हे हुननि वटि। उहा बि जेका आहे सा ॾिसो न आई कान्हे का। सो तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे। हीअ हिकु ॾिसो ही जेके कानून ठहिया शुगर फैक्ट्रीज़ कंट्रोल एक्ट ठहियो प्राइस सपोर्ट मैकेनिज़म ठहियो एग्रीकल्चर पॉलिसी इंस्टीट्यूट वफ़ाक़ी सरकार में हो उनजो रीज़न छा हो? उन रीज़न ठाहिण जो मक़सदु इहो हो
त ज़रात खे इन्हनि मुनाफ़े बख़्श वापारियुनि खां जेके गिझुनि वांगुरु अचो किरो था पाइनि उनखां प्रोटेक्ट कयो वञे। इन लाइ न त का मुफ़्त में पैसा ॾिना वञनि, न, हुननि जी जेका जाइज़ आहे रोज़ी आहे उहो उन बिज़नेस खे ईअं कयो वञे त जीअं हू पूरो अची उन एडवांटेज वठी, छो त गॾु फ़सुलु लहे थो, क्वांटिटी में लहे थो, उनजो को फ़ाइदो जेको आहे सो न वठी सघनि, इन लाइ इहे क़ानून ठाहिया। बट अनफॉर्चुनेटली तव्हां ॾिसो त उहे साॻियूं बंदूकूं जेके आहिनि से वरी ज़मींदारनि हारियुनि जे ख़िलाफ़ु उहे साॻियूं इस्तेमालु जेके आहिनि से थियनि पियूं। ऐं तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे, तव्हां खां पाण कन ऐं अखियूं खोले छॾियूं। तव्हां ॻाल्हि कई त वरी कणिक में का अहिड़े क़िस्म जी शायदि न का प्लानिंग हुजे त अञा फ़ाइदो घटि पियो त अञा वधीक फ़ाइदो कमायूं। दादा कणिक खां पोइ जेकॾहिं पाण अचूं त ईंदड़ जेको वरी ॿियो कैश क्रॉप आहे फुटी जो, उनजी जेकॾहिं हाणे तयारी थींदी, पाणी जी सूरत हाल जेका आहे सा उहा इंतिहाई ॻणती वारी सूरत हाल आहे। ऐं अॻियों फ़सुलु जेको कैश क्रॉप हूंदो फुटी जो, असांजी पोखी जेका आहे सा उहा टारगेट न थियण जो ख़दशो आहे। सम्झो था पाणी जी खोट जेका आहे सा उहा, ऐं ईअं लॻे बि कोन थो का बहितर पोज़ीशन जेका थींदी। हिते असां वटि ईअं आहे त हर मथियों माण्हू जेको आहे, जेकॾहिं मुंहिंजो 8हों वाटर आहे ऐं 7 वाटर ते को ॿियो आहे त उहो 7हों मुंहिंजे लाइ पंजाब आहे। हर मथियों जेको आहे उहो टेल जे लाइ पंजाब आहे। त नथा सम्झो त जेकॾहिं पाणी जी खोट थिए थी, मथियों माण्हू कोशिशि कंदो आहे उहो गैर क़ानूनी कट लॻाए, मोटर लॻाए, कुझु बि करे, पर उहो पंहिंजे फ़सुल जे लाइ पूरो कंदो आहे। पोइ पुछड़ी जे लाइ भले माल जे लाइ पाणी न बचे। इहा सूरत हाल जेका आहे असां ईंदड़ ॾींहंनि में असां कीअं पिया ॾिसो पाणी जी खोट जे हवाले सां? सो इहे अलॻि अलॻि ॻाल्हियूं आहिनि। सभिनी खां पहिरीं ॻाल्हि त आहे गवर्नेंस जी, ऐं उहा आहे पाणीअ जी जेका बि ताईं डिस्ट्रीब्यूशन करियो त उहा सही तरीक़े सां करियो। तव्हांजी ॻाल्हि ठीकु आहे त जे पाणी घटि हूंदो त जंहिंजो जिते वसु पहुचंदो उहो पंहिंजो वस हलाए पाणी ज़रूरु खणंदो। ऐं पाण जो माहौल अॻे जिते गवर्नेंस कमज़ोर आहे त उते इहा ॻाल्हि एक्सपेक्ट करणु का ईअं न आहे त कोन थींदो, जो ईअं ई थींदो। माण्हू जेको ॾाढो हूंदो सो गाबे वांगुरु जिते खपंदसि उते पंहिंजो हथु हलाए वेंदो हलियो। कमिंग टू करंट जेको क्राइसिस आहे, असांखे सिर्फ़ु हिकिड़ी शिकायत इहा आहे त इहो पाणी असांखे मिलंदो आहे थां मां, माना डैम्स मां असांखे मिलंदो आहे। ऐं उहो जॾहिं जुलाई ऑगस्ट में हिकिड़ो त पाणी जा वहिकरा नेचुरली घटनि, वी एक्सेप्ट दिस, पर ॻाल्हि इहा त इहे जॾहिं पाणी जा वहिकरा जॾहिं तव्हां जुलाई ऐं अगस्त में तव्हांजा थां भरिजी विया हुआ ऐं तव्हां चयो पिए त 25 खां 30% खोट थींदी, उहा अॼु 80% खोट में मटिजी कीअं वई? असां त सभिनी खां पहिरीं इहो सुवालु जेको आहे सो पुछूं था त इन जो जवाबु ॾियण लाइ ज़रूरु को असांखे जवाबु ॾिए। ॿिए नंबर ते तव्हांखे ख़बर हूंदी त रोड़ी कैनाल जेको सिंध जो लार्जेस्ट कैनाल आहे, उनखे जेको आहे सो 10 ॾींहं आर्बिट्रली सुबुह जो मूंखे ख़बर पई त अॼु रोड़ी कैनाल जेको आहे सो बंदि कयो पियो वञे। असां नैब सां ॻाल्हायो, यानी सिंध आबादगार बोर्ड नैब सां ॻाल्हायो बिफोर क्लोजर सां। 2-3 ॾींहं पहिरीं जॾहिं सॼी चुरपुर थी त असां नैब सां ॻाल्हाए ऐं पोइ सिंध सरकार सां ॻाल्हाए कोर्ट में वियासीं। कोर्ट असांखे रिलीफ न ॾिनो त इहो न थिए, पर इहा ॻाल्हि त नैब खे छो न वञी चई सघिया प्रोविंशियल गवर्नमेंट वारा त यार तव्हांखे क्लोजर खपे, असां तव्हांखे क्लोजर ॾियूं पिया, ऐं कोर्ट में छो त प्रॉपरली प्रोटेक्ट न करे सघिया, कोर्ट ऑर्डर कढी छॾियो। अच्छा, हाणे भला कोर्ट ऑर्डर कढी छॾियो, तव्हां पंहिंजे ज़मींदारनि खे प्रिपेयर कयो, तयारी पाणी ताईं 10 ॾींहं पहिरीं बंदि पिया करियो, ऐं इहा खोट ओॾी महिल कान पे पैदा थी। इहा खोट 20-25 ॾींहं पहिरीं जी खोट हुई जेका हली पए, वेतर तव्हां रोड़ी कैनाल जेको आहे सो बिल्कुलु बंदि करे छॾियो। हाणे वरी जॾहिं रोड़ी कैनाल खुलियो आहे त हाणे ॿुधोसीं वरी मथियां शुरू थी विया हलिया आहिनि त तव्हां मथां जेको आहे सो पाणी आई कोन्हे को। जे एॾी शदीद खोट थियणी फेबरवरी ऐं मार्च में, त असांजी सरकार खे इहा ॻाल्हि ख़बर छो न पई? इरीगेशन डिपार्टमेंट जो साईं इहो सिर्फ़ु कमु न आहे त आवांदनि में ॾिसे ऐं आवांदा खोले ऐं बंदि करे। इरीगेशन डिपार्टमेंट जो कमु आहे प्लानिंग करणु, इंफॉर्मेशन ॾियणु, प्रॉपरली रेगुलेट करणु, नुक़साननि खे घटि में घटि करणु। उहो किथे थी आहे? कंहिं इंफॉर्म कयो आहे त इहा लेवल जेका केतिरी थींदी, कहिड़े इलाइक़े में? भला ॿुधायो त को तौरु तरीक़ो कीअं पाणी हलंदो हिते? त साईं तव्हां ब्लेम वफ़ाक़ खे भले करियो, पर मूंखे ॿुधायो असांजी प्रोविंशियल गवर्नमेंट इन में कहिड़ो रोल एक्चुअली प्ले कयो? जेको पाणी हींअर वाइटल सोर्स आहे। तव्हांखे ख़बर आहे न, फेबरवरी ऐं मार्च में असां वटि ख़रीफ़ जी पोखी जेका आहे सा शुरू थी वेंदी हली आहे। कणकुनि जा आख़िरी पाणी रहिया पिया आहिनि, ऐं हींअर रोड़ी कैनाल ॿुधो आहे 4,500 क्यूसेक्स थी वियो आहे। जॾहिं त 13-14,000 क्यूसेक हलंदो आहे तॾहिं बि खोट हूंदी आहे। हाणे मूंखे ॿुधायो 4,500 क्यूसेक में कहिड़ो पाणी जी खोट जे हवाले सां गुज़िरियल के आबादगारनि जी गॾिजाणी में भरपूर नमूने सां इहो चयो पियो वियो त जेका पाणी जी शार्टेज आहे ईंदड़ ॾींहंनि में फौरी तौर ते को डैम जेको आहे उहो जंहिंजी फिज़िबिलिटी बि तयारु आहे, जंहिं ते मतिलबु को अहिड़ो को प्रॉब्लम बि कोन्हे को, उहो फौरी तौर ते जेकॾहिं शुरू करायो वञे त ईंदड़ ॾींहंनि में जेका पाणी जी खोट आहे, सम्झो था त सिंध ज़ाहिर आहे त पछाड़ी में आहे, ऐं उन सां घणे खां घणो जेको प्रॉब्लम आहे उन सां थी सघे थो। त अहिड़े क़िस्म जी अॻु भराई उहो वफ़ाक़ जो ध्यानु इन तरफ़ कोन्हे, या उहे पंहिंजे सियासी मसइलनि में मुंधल आहिनि।
वफ़ाक़ में घणी अक्सरियत जेका उहा रहे थी पंजाब जी, पंजाब सां अहिड़े क़िस्म जी प्रॉब्लम कोन्हे, उनजे करे उहे नथा सम्झनि त इहो केस कंहिंजी ज़िम्मेवारी आहे त इहो फौरी तौर ते कोई अहिड़े क़िस्म जी अॻु भराई कराए, छो त वधि खां वधि लॉस जेको आहे उहो सिंध खे ई थियणो आहे। साईं बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि दुरुस्त आहे। वफ़ाक़ को क़दम नथो खणे त उन खे बि उजागर करणु ऐं उन खे बि लॉबी करणु, ऐं तव्हां ॾिठो हूंदो त सूबे पंहिंजा जेके हिन जा मसइला रहिया आहिनि उनखे ठीकु ठाक नमूने लॉबी कयो। उहे सियासी ॻाल्हियूं आहिनि, ऐं कोन कंदसि, पर उन तव्हां ॾिठियूं आहिनि त जॾहिं सूबे चाहियो आहे त उन्हनि ॻाल्हियुनि खे काफ़ी उन्हनि एजिटेट कयो आहे। तव्हां ॾिठो हूंदो, भले उहे जाइज़ हुजनि नाजाइज़ हिन मामले में असां भला मूंखे ॿुधायो, चऊं था का शइ न ठहे, पर का शइ ठाहिण लाइ असां का शइ प्रपोज़ कई आहे अॼु ताईं? असां इहे मसइला एनालिसिस करे ऐं को वफ़ाक़ जे साम्हूं को प्लान रखियो आहे साम्हूं? हिन वक़्तु दरियाए सिंध दुनिया जी वन ऑफ द मोस्ट पोल्यूटेड दरियाए सिंध थी वई आहे, जंहिंजो पाणी पीअण सां माण्हू बीमार पिया थियनि। 80% छा सुप्रीम कोर्ट जी जज खे अची वियो ॿुधाइणो आहे त कमाल ऐं जेको महमूद नवाज़ पाणी पीए पियो उहो सो मुज़र सिहत आहे, ऐं पोइ वरी चऊं असीं हुन जज खे बुरो भलो चऊं था? इहो कंहिं असांखे रोकियो आहे त इन्हनि शइ लाइ असीं प्लान करियूं, वफ़ाक़ खां घुरूं, सियासी तौर ते क्रिटिसाइज़ करियूं अगरि का शइ न मिले, पर असां उहा अप्रोप्रिएटली उहा शइ असां प्लान बि न कई आहे। असां त पंहिंजो फोरम हाज़िर करे ॾिनो आहे त ॾिसो 95% ज़रात में पाणी इस्तेमालु थो थिए, दुनिया में 70% इस्तेमालु थो थिए, असीं वधीक ज़रात लाइ पाणी नथा इस्तेमालु करे सघूं। कहिड़ियूं स्ट्रेटजीज़ ठाहियो त असीं पाणी प्रोडक्टिवली एफिशिएंटली इस्तेमालु करियूं, ऐं पाणी पीअण जो ऐं रिसोर्सिस असीं अहिड़ा करियूं त उहे सस्टेनेबल रिसोर्सिस हुजनि। छा त प्रोग्राम बिल्कुलु पुॼाणी ते पहुची वियो आहे। आख़िरी बजट अचे पई ऐं सिंध हुकूमत ही तरमीम खां पोइ जेको सब्जेक्ट आहे उहो सिंध खे जेको आहे एग्रीकल्चर आहे, 10 बजट हूंदी हुई। सम्झो था त अंगनि अखरनि में ई का बहितरी ईंदी या प्रैक्टिकली बि का शइ थींदी? आउं नथो सम्झां त का अंगनि अखर में बहितरी ईंदी। पोयनि सालनि में मेजर डेवलपमेंट वर्क जेको आयो आहे सो वर्ल्ड बैंक जो आयो आहे, उहो बि सही तरीक़े सां इम्प्लीमेंट न कयो अथनि। एग्रीकल्चर ग्रोथ प्रोजेक्ट हुजे, इरीगेशन जो हुजे, हू पाणी मालिक ई घोड़ा घोड़ा जेको आहे सो कनि पिया। सो तव्हांजो जवाबु इन शॉर्ट एंड का अहिड़ी ख़ासि उमेद न आहे। थैंक यू सर। नाज़रीन, प्रोग्राम पुॼाणी ते पहुतो। बजट, कणक मामिलो ऐं उन खां सवाइ जेका पाणी जी खोट आहे ऐं गॾोगॾु कमंद जेको हिन वक़्तु आबादगार सम्झी चुका आहिनि त हू जेको कमंद जो फ़सुलु आहे उहो हर सूरत में मिल जेकॾहिं 40 रुपया बि चए त हुननि खे जेको आहे सो ॾियणो आहे। इन सॼे मामले में सिंध हुकूमत किथे आहे, ज़रात खातो किथे आहे, उन्हनि कहिड़ी जेका आहे जीअं पाणी जो ज़िक्र थियो, शाह साहिबु चयो त आबपाशी खाते खे इहो इंफॉर्मेशन जेका आहे सा उहा ॾियणु खपे त ईंदड़ जेके ॾींहं आहिनि। कंहिं ज़माने में ज़राई तोसी खातो जेको आहे सो भितियुनि ते दीवारनि ते आगाही जेके आहिनि से जेके शयूं आहिनि उहो ॾींदो हुयो त को फ़सुलु अचे थो त ॿिज कहिड़ो बहितरु आहे, ज़मीन जी तयारी कहिड़ी थियणु खपे। घटि में घटि अहिड़े क़िस्म जी नंढड़ी शइ जेका आहे सा उहा ई जेकॾहिं कई वञे त बि असां सम्झंदासीं त खातो उहो पंहिंजो कुझु न कुझु ड्यूटी जेका आहे सा उहो निभाए पियो। पर असांखे सॼो सिंध हुकूमत उन सां गॾु ज़रात खातो, आबपाशी खातो किथे बि आबादगारनि जी रहनुमाई जे लाइ नज़र कोन थो अचे, जेका इंतिहाई अफ़सोस वारी ॻाल्हि आहे। सवाइ बयाननि जे ॿिए कंहिं ते ब्लेम ॾियण खां बहितरु आहे त चाराना ई चाराना जेकॾहिं पंहिंजो हिसे जो कमु जेकॾहिं कयो वञे त उहो बहितरु थींदो। न थींदड़ ॾींहंनि में जेका सूरत हाल आहे उहा ख़राबु थींदी। अॼु जो जेकॾहिं सिंध जो वोटर जेकॾहिं इन शइ खे नज़र में नथो रखे त ज़रूरी कोन्हे त ईंदड़ ॾींहंनि में इहा शइ जेका आहे सा न थींदी, ऐं जंहिंजा नतीजा जेके आहिनि उहे इंतिहाई ख़राबु थींदा, जंहिंजे करे न सिर्फ़ु सिंध हुकूमत खे पर वफ़ाक़ खे बि जेको आहे सो ज़रात ॾांहुं संजीदगी सां ॾिसणो पवंदो। ऐं ॿी सूरत में जेका आहे सा न सिर्फ़ु सूबे जे लाइ पर मुल्क जे लाइ सूरत हाल जेका आहे सा उहा अॻणती वारी थींदी। पंहिंजे मेज़बान कमाल लाशारी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।